हाणे विढ़ंदासीं जो वणंदासीं। अच्छा तोसां गॾु आहियूं। जहिड़ो आहे तोसां ज़ालिम, जहिड़ो आहे। पोइ देरि न कयो, हलो अली कमाल खान जे उताक जो घेराव था कयूं। हलो जीजा सॼो ॻोठ कमाल खान जी उताक कयो पई। छा अदा आमिर उन्हनि सां गॾु आहे? हा जीजा, उहो सभिनी जे अॻियां हो। इहे अदा खे माराए पोइ ई मोटंदा। जीजा मां सभिनी खे जोश में ॾिसी आयो आहियां, उहे अॼु कमाल खान सां ज़रूरु विढ़ंदा। जॾहिं साईं जहिड़ो दिलेर शख़्स उन्हनि सां गॾु हुयो त बुज़दिल ऐं काहिर उन वक़्तु न विढ़िया त हाणे छा विढ़ंदा? थी सघे थो जीजा अॼु मथां गैरत कनि। जंहिं क़ौम जो ज़मीर मरी वञे उहे कॾहिं बि गैरत न आहिनि कंदा। हितां त वॾे जज़्बे सां विया आहिनि, पर जॾहिं कमाल जी गोली हली त ख़ौफ़ खां हिकिड़ो बि उते कोन हूंदो। जीजा जे करे ते मां हुजां त कॾहिं कोन बॼा। तूं मरण लाइ तयारु आहीं छोटू, उहो इन करे जो तूं अञा मासूम आहीं, पर असांजे ॻोठ वारनि जे दिलि ऐं दिमाग़ में लालच भरिजी वई आहे। हू पंहिंजे लालच जे करे वञनि था। तोखे ख़बर आहे त जेके लालची माण्हू हूंदा आहिनि पंहिंजे पैसे जो ज़ियान करणु न चाहींदा आहिनि, उहे पंहिंजी ज़िंदगी जो नुक़सानु कीअं खणंदा? कुझु देरि खां पोइ तूं सभिनी खे घरनि में वापसि ॾिसंदो। केरु त आहे कमाल खान? हाकम खान। हिकिड़ो नंढिड़ो मसइलो थी पियो आहे, मां हुनखे हल करे अचां थो। तव्हां 2 मिंट वेहो। जेकॾहिं ज़रूरत हुजे त मुंहिंजा हमराह हाज़िर आहिनि। न हाकम खान, हीउ मुंहिंजे ॻोठा जो मसइलो आहे, हिनजी हेल्प मां पाण कंदुसि। अचो हिबत। बाबा साईं, ॻोठ वारनि जो लुड़ ॿुधण में पियो अचे। शायदि असां हिते आया आहियूं इन जे करे त न? न ब असां अॻ में बि 2 टे चकर अची चुका आहियूं। अहिड़ो मसालो अॻु त कोन थियो, त पोइ हाणे छो थियो? त बाबा साईं ॿियो कहिड़ो मसइलो थी सघे थो? वो बि छोकिरियुनि खे अगवा करे हिते खणी आयो आहे। मता ॻोठ वारनि खे गैरत अची वई हुजे। बाबा साईं जेका ॻोठ वारनि खे गफ़ार खान ज़मीन जी लालच ॾिनी हुई, मता इन करे गॾु थिया हुजनि। हा कमदार, ईअं बि थी सघे थो। लालच जे करे माण्हू कुझु बि करे सघे थो। पोइ बाबा साईं पाण खे न ॻोठ वारनि जे मसइले में न पवणु घुरिजे। असां हिन जे मसइले में दाख़िल थी चुका आहियूं। उहो बि गफ़ार खान खे मारण खां पोइ असां उन्हनि खां अलॻि काथे थिया आहियूं जो पोइ ते हटाऊं। छा खपे? छा खपे? छा खपे? मूंखे केरु तव्हां ॿुधाए सघे थो त तव्हां सां कहिड़ो मसइलो आहे? ऐं मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजो मुख केरु आहे जेको ॻाल्हियूं कंदो? तव्हां हिते छो ऐं छा लाइ गॾु थिया आहियो? ॿुधायो मूंखे, ख़ामोश छो आहियो? हा बाबा साईं, इहो असांखे मंज़ूर चयो। न छो न, मूं न छो साईं, मूं न छो। न बाबा साईं, असां तुंहिंजा खादिम, ही सॼो कुझु आमिर करायो आहे। आमिर? हा कमाल खान, मूं हिननि खे गॾु कयो आहे पंहिंजो हक़ विड़ी वठण जे लाइ। अच्छा, त तव्हां हाणे मूंखां विड़ी हक़ वठंदो? आमिर, तूं कहिड़े हक़ जी ॻाल्हि थो करीं? हिकु त तव्हां ॻोठ जे नियाणियुनि खे क़ैद कयो आहे, ॿियो त गफ़ार खान जेका ज़मीन हिननि खे ॾिनी आहे उन जो कब्ज़ो हिननि खे ॾियणो पवंदो। हा मोब, ॾिसी आहे न त कमाल खान जे ॻोठ जे माण्हुनि में केतिरी ताक़त आहे। छा हू कमाल खान खे पंहिंजे अॻियां झुकाइण में कामयाब थी वेंदा? बाबा साईं, अवाम में वॾी ताक़त आहे,
पर मां सोचां थो त हिन जाइलनि में बथी न आहे ऐं इहे सभु जा सभु कमाल खान जे अॻु गुमराही जो शिकार थी विया आहिनि। हा मोहब, माण्हू जॾहिं ख़ौफ़ में वकोड़जी वेंदो आहे न त हुननि खे ॿियनि साथियुनि ते भरोसो न आहे हूंदो। इन करे हिते कंहिंखे कंहिं मथां भरोसो न आहे करिणो। तॾहिं त हर माण्हू ख़ौफ़ जो शिकार आहे। तॾहिं सोचे थो त मूं ख़ौफ़ में कुझु कयो त ऐं ॿियो को बि मुंहिंजो साथ न ॾींदो ऐं ही मैदान छॾे भॼी वेंदा। तव्हां सही पिया चओ बाबा साईं। जेसि ताईं असांखे पंहिंजनि साथियुनि मथां भरोसो न आहे हूंदो त असां बि दुश्मनी जे साम्हूं ख़ौफ़ जो शिकार थी वेंदा आहियूं। जेकॾहिं सभिनी जो इहो हाल आहे त कमाल खान जी ताड़ी वॼाइण सां सभई भॼी वेंदा। पर कमाल खान ताड़ी कॾहिं बि कोन वॼाईंदो, छो त हू उन्हनि जी दिलनि में एॾो त ख़ौफ़ पैदा कंदो, वरी सालनि ताईं कमाल खान जे साम्हूं अचण जी कंहिं में बि ताक़त कोन थींदी। हथ खपे असांखे, हथ खपे, हा हा रखे पंहिंजो हथ खपे, हथ खपे असांखे, हथ हथ खपे। खपे, हा बस कयो। कमाल खान, हाणे तूं इन हक़ ऐं सच जे आवाज़ खे दॿाए नथो सघे। ही आवाज़ ओसी ताईं ख़ामोश न थींदो जेसीं ताईं असां ज़िंदा आहियूं। तुंहिंजी मौत खां पोइ उहो त आवाज़ दॿिजी वेंदो न। कंहिं कंहिंखे मारींदे कमाल खान, कंहिं कंहिंखे मारींदे। हर हुन माण्हू खे मां पूरो कंदुसि जेको कमाल खान जे ख़िलाफ़ वेंदो। अचूं असां। आमिर, अदा आमिर, अदा आमिर। छा थियो कमाल खान? आदम खान हिकिड़े खे मारणो पियो जेको तमामु घणो ॻाल्हाए, मसइलो तमामु वधी वियो। तूं छा थो सम्झी कमाल खान? त ॿीहर ॻोठ वारा गॾु कोन थींदा? हाकिम खान हाणे ॿ माण्हू पाण में गॾु बि ॻाल्हाईंदा कोन, छो जो मां एतिरी दहशत ॿाहिरि पखेड़ी आहियां। तुंहिंजा ॾींहों ॾींहुं कम वधंदा पिया वञनि कमाल खान। कॾहिं थो हली पार्टी चेयरमैन सां मिलण लाइ? हाणे सिर्फ़ु रॿन जो बिलो करणु आहे, पोइ असां लाइ मैदान बिल्कुलु साफ़ हूंदो। तूं छा थो सम्झी कमाल खान त रॿन मरण लाइ हिते ईंदो? हा हाकिम खान, रॿन खे तूं आज़माए चुको आहीं, हू मजबूर आहे। क्षमा मथां बचण लाइ परवानो थी हिते ज़रूरु ईंदो। आशिक़ बि वॾी ज़ालिम ज़ात आहे, मौत खे ॾिसी पोइ बि नथा मुड़नि। हा हाकिम खान, तूं यकीन करी न त आशिक़ वॾा ख़तरनाक हूंदा आहिनि ऐं मूंखे ओठे खां वधीक हिन रॿन मां ख़तरो थींदो आहे। जेसि ताईं रॿन खे पूरो नथा कयूं तेसि ताईं मूंखे राति जो सुकून सां निंड बि नथी अचे। कमाल खान, रॿन एतिरो सवलो हिते न ईंदो। खणी जो असां वटि हिते मीरा बि आहे, पर पोइ बि रॿन हिते अचण लाइ 1000 बार सोचींदो। हाकिम खान, सोचींदो उहो आहे जंहिंखे वञी मौत जो ख़ौफ़ हुजे। रॿन पंहिंजे सिर सां कफ़न ॿधी छॾियो आहे। बाबा साईं, कमाल खान सही पियो चए। रॿन जी दिलि मां मौत जो ख़ौफ़ निकिरी वियो आहे। जेकॾहिं जल्द खां जल्द उन मथां क़ाबू न पातो वियो त हू असां समूरनि लाइ ख़तरनाक बणिजी वेंदो। बाबू, मूंखे पूरी उमेदु आहे त रॿन हिते ज़रूरु ईंदो। जेकर रॿन हिते न आयो न त पोइ हुनखे फ़ोन ते मीरा जूं इज़तनाक रड़ियूं ॿुधाईंदुसि। पोइ हू राति ॾींहुं हिकु करे रड़ियूं करे हिते पहुचंदो। कमाल खान, रॿन जे इस्तक़बाल लाइ पंहिंजे हमराहनि खे तयारु करे छॾ। उहे पहिरियां ई तयारु थी बीठा आहिनि रॿन जे इस्तक़बाल लाइ। एतिरो तव्हांखे चयुमि त ही ॻोठ छॾे वञ, इहा हिन जाइलनि खां परे थी वञ। तोखे अॻियां करे कुहाए छॾींदई ऐं पाण पोइ हिते हटी वेंदा। अदा मुंहिंजी हिकु बि न ॿुधी। नेठि हुनजो नतीजो इहो निकितो। हाणे केरु आहे
जेको पंहिंजो सिर तिरीअ ते रखी जन जे हक़नि जी ॻाल्हि कंदो ही कॾहिं बि कोन सुधरंदा। भले पंहिंजी अखियुनि सां ज़ुल्म ॾिसंदा पर पंहिंजो अखियूं पूरे छॾींदा ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ बि न उथारींदा। हिन जाहिल क़ौम जो त बस इलाही वाई आहे। मुंहिंजा था मुंहिंजो तोखे सलाम आहे भाउ। तूं अॼु शहीदनि में शुमार थी वञ। तूं हक़ जो आवाज़ उथारियो। तुंहिंजी मौत ते मूंखे फ़ख्रु आहे। जेकॾहिं बुज़दिलनि वारी ज़िंदगी गुज़ारियां त मां तुंहिंजो मुंहुं ॾिसण बि पसंदि न कयां हा। तुंहिंजे मौत ते तुंहिंजी हिन भेण खे फ़ख्रु आहे था। रुखसार बेगम खे फ़ख्रु आहे तुंहिंजे मौत ते। यार कालू असांखे माफ़ करे छॾिजां। असां कमाल खान जे भाउ खां हिन जनाज़े में शरीक न थी सघियासीं यार। चाचा कालू जेकॾहिं असां अचूं हा न त मारिया वञूं हा। कालू कमाल खान धमकी ॾिनी जेको बि वेंदो उहो मारियो वेंदो। तव्हांजे मथां का बि मयार न आहे। आमिर हक़ ऐं सच जो नारो हुयो जेको शहीदनि में शुमार थी वियो। शहीदनि जी क़बरनि ते ऐं उन्हनि जे जनाज़े में बहादुर ऐं दिलेर माण्हू ईंदा आहिनि। बुज़दिल माण्हू जो को बि कमु न आहे हूंदो। उन करे तव्हांजी फातिह ख़्वानी जी का ज़रूरत न आहे, न ई तव्हांजी हमदर्दी जी ज़रूरत आहे। अची पर अचो नज़र न ॾिया बेग़ैरत इंसानो वठो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।